नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा ऑस्ट्रेलिया सां आबदोज़ मुआहदे जे नतीजे में पैदा थींदड़ शिकतान खां पोइ पहिरियों भेरो अमेरिका ऐं फ्रांस जे सदर विच में राब्तो थियो आहे। वॾे ख़बरदारी जी रिपोर्ट मूजिब अमेरिकी सदर जो बाइडन ऐं फ्रांसी सदर इमानुएल मैक्रोन जे विच में टेलीफोनिक राब्तो थियो, जंहिं में आबदोज़ मुआहदे जे नतीजे में पैदा थींदड़ शिकतान जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। रिपोर्ट मूजिब अमेरिकी सदर सां राब्ते दौरान फ्रांस पंहिंजो सफ़ीर ईंदड़ हफ़्ते वापसि वाशिंगटन मोकिलण जो फ़ैसिलो कयो ऐं ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां बहितर मुशावरत जो अमल शुरू करण ते बि रज़ामंदी ज़ाहिर कई। यादि रहे त ऑस्ट्रेलिया फ्रांस सां मुआहिदो तोड़े अमेरिका सां आबदोज़ ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो हो, जंहिं ते फ्रांस नाराज़गी जो इज़हार कंदे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया खां पंहिंजा सफ़ीर वापसि घुराए वरिता हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।